अस्सलामुअलैकुम। सिंध जी मौसम सूरत सां गॾु मां नूर अली मरी ऐं दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। अॼु 16 सितंबर आहे। ही 26 सितंबर ख़लीज बंगाल में तव्हां ॾिसी सघो था हिकु ताक़तवर हवा जो घटि दबाव जनम वठी रहियो आहे, जेको पहिरीं असां पंहिंजी अपडेट में ॿुधाए चुका आहियूं त ही 26 सितंबर खां ताक़तवर सिस्टम हवा जो घटि दबाव ख़लीज बंगाल खां जनम वठी रहियो आहे ऐं उन जो डायरेक्शन फ़िलहाल मुताबिक़ त उत्तर ओलह तरफ़ हूंदो ऐं ईंदड़ यानी 28 तारीख़ हिन में तव्हां ॾिसी सघो था त यानी 28 तारीख़ खां पोइ ही सिस्टम हिंदुस्तान में दाख़िल थींदो, हिंदुस्तान जे विच ताईं अची सघे थो। 29 तारीख़ ताईं यानी हिंदुस्तान जे विच में पंहिंजी डायरेक्शन हिन वक़्त जे मुताबिक़ इहो ॾिसिजे पियो। ऐं इन जो वधीक जेको इहो सिस्टम आहे त उहो फ़िलहाल मुताबिक़ 100 खां 90% चांस न आहिनि सिंध में अचण जी। असां चई सघूं था त 95% ही सिस्टम सिंध में न ईंदो। बाक़ी असांजी कमु आहे अवां दोस्तनि खे आगाह करणु, छो त हिकु सिस्टम आहे, ताक़तवर सिस्टम आहे ऐं ख़लीज बंगाल खां हिंदुस्तान में दाख़िल थी फ़िलहाल मुताबिक़ उहो अॻियां अची रहियो आहे ऐं आईंदा वक़्त में उनजो छा सूरत हूंदो उहो असां इंशाल्लाह 2-3 ॾींहं खां पोइ कंफर्म करे अवां दोस्तनि खे पंहिंजे हिन पेज ते ॿुधाईंदासीं। ऐं वधीक अगरि ॾिसिजे त हिन खां मूनसून बि सिस्टम सिंध खां ख़तमु थी चुको आहे। हाणे सिंध में माहौल बि बरसातनि जी न आहे ऐं माहौल एतिरो साज़गार न आहे हिन सिस्टम जी सपोर्ट जे करे। ऐं वधीक अगरि ॾिसिजे त ही सिस्टम 26 सितंबर खां जनम वठंदो ऐं 28-29 सितंबर यानी हिंदुस्तान जे अंदरि त ज़ोरदार बरसातूं ॾेई सघे थो ऐं हिंदुस्तान जे विच में अची सघे थो ऐं अॻियां इंशाल्लाह कंफर्म रिपोर्ट पंहिंजे हिन पेज में ॿुधाईंदासीं। बाक़ी मुमकिन थी सघे त थरपारकर रेगिस्तानी इलाइक़नि में ओभर सिंध पोस्ट मूनसून बरसातूं वसाए सघे या कमज़ोर थी उते ई हिंदुस्तान जे अंदरि ख़तमु थी वञे या अॻियां अची पंजाब जे तरफ़ हलियो वञे ऐं हिन जा फ़िलहाल का बि कंफर्म रिपोर्ट ॾेई नथा सघूं। इंशाल्लाह वधीक वक़्तनि बवक़्त रिपोर्ट पंहिंजे हिन पेज ते ॾींदासीं ऐं पेज खे ज़रूरु फॉलो करियो, वीडियो खे लाइक ऐं पोस्ट खे ज़रूरु अॻियां शेयर कयो। नूर अली मरी बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगहबान।